मीर गुलाम मुस्तफा खान टालपुर सिंध जी एक अहम शख्सियत। मीर गुलाम मुस्तफा खान टालपुर 26 दिसंबर 1955 में जिले उमरकोट जे मौजूद शख्सियत मीर गुलाम रसूल टालपुर जे घर में जन्म वरतो। मीर गुलाम मुस्तफा खान टालपुर इब्तिदाई तालीम मीरपुर खास जे एक खानगी स्कूल में हासिल कई। वाले जी वफ़ात खां पोइ राज भाग जूं ज़िम्मेदारियूं संभालण लाइ जिले उमरकोट जे क़दीम आबाई शहर डगो फारम में रहाइश कयाई। पाण 2 भेरा फंक्शनल लीग जो तालका उमरकोट जो चेयरमैन रहियो। उन बाद 10 साल फंक्शनल लीग जिले उमरकोट जो सदर पिण रहियो। मीर गुलाम मुस्तफा खान टालपुर पंहिंजे इलाइक़े जे अवाम लाइ मसीहा तौर कम कयो। पाण हिते जी अवाम जी बुनियादी सहूलतूं ॾियारण जे लाइ गवर्नमेंट इदारनि खे करोड़नि जा प्लाट मुफ्त में ॾिना। मीर गुलाम मुस्तफा खान टालपुर पाकिस्तान समेत पूरी दुनिया में वसीम राब्तो रखंदड़ शख्सियत। पाण दुनिया जे 70 खां मथे मुल्कनि जा दौरा कया। मीर साहब जी इहा ॻाल्हि मशहूर आहे त लंडन तां बाईपास रोड गाॾी हलाए पाकिस्तान पहुतो। मीर गुलाम मुस्तफा खान टालपुर 65 साल जी उम्र में 15 मई 2020 सुबुह जो 10 बजे असां खां हमेशा लाइ मोकलाए वञी ख़ालिक हक़ीक़ी सां मिलियो। संदसि विछोड़े ते अॼु डगो फार्म समेत आसपास जा सभई शहर बंद रहिया ऐं सोगवार रहिया।